बांधी में क़ाइम लाइट बैंक अवाम लाइ असाब बणिजी वई। सिंध हुकूमत पारां बरसात मुतासिरीन लाइ घरनि वारी किस्त जी रक़म हासिल करण लाइ पहुतल माण्हू बैंक जा चक्कर लॻाइण ते मजबूर थी विया। बैंक अमले जे रवैये अवाम जूं मायूं बताल करे छॾियूं। हुन मौक़े ते बैंक पहुतल बरसात मुतासिरीन सां फिनाडो दाहींदे चयो त बैंक में मौजूद मनपसंद माण्हुनि खे बग़ैर लाइन जे बैंक अंदर घुराए उन्हनि जा शिनाख्ती कार्ड चेक कराए खिन रक़म वठी ॾेई रहियो आहे। जॾहिं त असां सुबुह जो सवेर पहुची लाइन में भी शाम जो वापसि वञण ते मजबूर आहियूं। काफ़ी ॾींहनि खां इहो असांजो मामूल बणियल आहे त सुबुह जो सवेर बैंक वञी लाइन में पहुची आयल रक़म वठणी आहे, पर बिना शिराप ऐं बिना पैसनि जे इहो नामुमकिन पियो लॻे। हुननि निगरान सिंध हुकूमत ऐं बैंक इंतज़ामिया खां घुर कई आहे त बैंक अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे वधीक परेशान थियण खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।